सदर आसिफ अली ज़रदारी सां ऐवान सदर में पीपी अॻवाननि ऐं कारकुननि जी मुलाक़ात थी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां पीपी अॻवाननि ऐं कारकुननि खे ईद जी मुबारक ॾिनी वई। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त संदन कारकुन हिननि जी ताक़त आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त संदन कारकुन ॾुखे वक़्त में पार्टी सां गॾु बीठल रहिया। आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त खेनि मुल्क ऐं तरक़ी सां वफ़ा करणी आहे, तरक़ी लाइ कमु करणो आहे। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त सदर आसिफ अली ज़रदारी सां ऐवान सदर में पीपी अॻवाननि ऐं कारकुननि जी मुलाक़ात थी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां पीपी अॻवाननि ऐं कारकुननि खे ईद जी मुबारक ॾिनी वई। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त संदन कारकुन हुननि जी ताक़त आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त संदन कारकुन ॾुखे वक़्त में पार्टी सां गॾु बीठल रहिया। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त खेनि मुल्क ऐं धरती सां वफ़ा करणी आहे, तरक़ी लाइ कमु करणो आहे। अहम ख़बर खां वाक़िया आगाह करे रहिया आहियूं त सदर आसिफ अली ज़रदारी सां ऐवान सदर में पीपी अॻवाननि ऐं कारकुननि जी मुलाक़ात थी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां पीपी अॻवाननि ऐं कारकुननि खे ईद जी मुबारक ॾिनी वई। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त संदन कारकुन हुननि जी ताक़त आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त संदन कारकुन ॾुखे वक़्त में पार्टी सां गॾु बीठल रहिया। आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त खेनि मुल्क ऐं धरती सां वफ़ा करणी आहे, तरक़ी लाइ कमु करणो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे इस्लामाबाद खां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ शाकिर सोलंकी। जी शाकिर, सदर आसिफ अली ज़रदारी सां ऐवान सदर में पीपी अॻवाननि ऐं कारकुननि जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात बाबति अहवाल ॾिजो। जी बिल्कुल, सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी सां ऐवान सदर में पीपल्स पार्टी के अॻवाननि ऐं कारकुननि जेको आहे वॾी तइदाद में मुलाक़ात की आहे ऐं सदर मुमलिकत खे जेको आहे पार्टी के वर्करनि खे जेको आहे ईद जी मुबारक ॾिनी ऐं उन मौक़े ते सदर मुमलिकत कारकुननि खे ख़राज तहसीन बि पेश कयो ऐं चयो त असांजा वर्कर जेके आहिनि उहे असांजी ताक़त आहिनि ऐं मुश्किल वक़्त में जेको आहे उहो पार्टीअ सां गॾु बीठा हूंदा आहिनि। असांखे पंहिंजे मुल्क ऐं धरतीअ सां जेको आहे उहो वफ़ा करणी आहे, तरक़ीअ जे लाइ असांखे मिली करे गॾिजी करे कमु करणो आहे ऐं मुल्की मईशत खे वधीक मज़बूत बुनियादनि ते बीहारण जे लाइ जेको आहे उहो ख़ुदि कफ़ील बनाइण जे लाइ तवजो ॾियण जी ज़रूरत आहे ऐं पाकिस्तान में तरक़ी करण जी बि बेपनाह जेका आहे सलाहियतूं मौजूदु आहिनि। ज़राअत असांजी मईशत जी बुनियादु आहे ऐं मुल्क खे ज़रई शोबे जी बुनियाद ते तरक़ी वठाइण जी ज़रूरत आहे ऐं किसान जेके आबादगार आहिनि ऐं उन्हनि खे सपोर्ट करे मुल्की मईशत खे तरक़ी ॾियारे सघिजे थी। सदर मुमलिकत कारकुननि सां ऐं जेके पार्टी अॻुवान आहिनि उन सां ॻाल्हाईंदे चयो आहे। जी ठीकु आहे शाकिर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।